खबरतवान शहर के पे नाज़रीन मीरपुर माथेलो में टेक्निकल ट्रेनिंग क़ालेज की तालाबंदी के खिलाफ STP तरफान DC ऑफिस धरणो हयो वियो है। दीन मोहम्मद लाशहरी की रिपोर्ट मूजिब ॾहरके के टेक्निकल ट्रेनिंग क़ालेज के तालाबंदी के खिलाफ शागिर्दनि ऐं उस्तादनि जो ॼाम अब्दुल फताह समेजो की अगवाणी में DC ऑफिस अॻियां धरणो ॻाल्हियूं कामयाब 5 जनवरी ते कॉलेज खोलण जो लिखत में फैसलो वरतो वियो। न खोलण की सूरत में 10 जनवरी ते एंग्रो गेट अॻियां धरणे जो पिण चिताव ॾिनो वियो आहे। 2 महीननि खां कॉलेज की बंदी के खिलाफ अज STP तरफान धरणो हयो वियो आहे, जैसे हुनरी तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं उस्तादनि पिण सरापा एहतजाज बणियल आहिनि। अज STP के सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। DC ऑफिस अॻियां धरणो हयो वियो आहे, नारेबाज़ी कई वई आहे। धरणे में शरीक अॻवाननि जो चवणु आहे त कॉलेज इंतजामिया कॉलेज जो सामान भी कढणु शुरू करे छॾियो आहे। उन्हनि चयो त 3500 माहवार फीस पिण भरे रहिया आहियूं। उन्हनि जे धरणे खां पोइ DC पारां एंग्रो इंतजामिया सां राब्तो कयो आहे, जंहिं 5 जनवरी ते कॉलेज खुलाइण की खातरी कराई आहे। लिखत में नोटिस जारी किया वियो आहे। जाम अब्दुल फताह समेजो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त अगर ॼाणायल तारीख़ ते कॉलेज न खोलियो वियो त 10 जनवरी ते एंग्रो के गेट आॾो धरणो हयो वेंदो।